मिठी में सिंध ह्यूमन राइट्स कमीशन तरफ़ां थर जा मसइला हल न थियण ते अफ़सोस ऐं कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। दरबार हाल में सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन जस्टिस रिटायर्ड माजिदा रिज़वी जे सरबराही में थर में मसइलनि ते अवामी अदालत लॻाई वई। गजाणी में सिविल सोसाइटी जे अॻवाननि कृष्ण शर्मा, वकील हाजाणी लंजो, एजाज़ बजीर ऐं ॿियनि थर अंदरि वधंदड़ आपघात, ॿारनि जी मौत, इलाज जूं घुरियल सहूलियत न हुअण समेत ॿियनि मामलनि खां आगाह कयो। इन मौक़े ते जस्टिस रिटायर्ड माजिदा रिज़वी चयो त सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे क़याम जो मक़सदु इंसानी हक़नि जी थींदड़ लताड़ खे लाॻापियल खातनि सां गॾिजी रोकणु आहे। हुन चयो त थरपारकर में रोज़ बरोज़ वधंदड़ आपघात जे वाक़नि जी रोकथाम लाइ सिंध मेंटल हेल्थ एक्ट ते सख़्तीअ सां अमल दरामद कराइण जी ज़रूरत आहे। माजिदा रिज़वी चयो त स्कूलनि में ॿारनि जी तालीम जो मुकमल ख़्यालु रखियो वञे, जेको स्कूल बंदि आहे उन जी रिपोर्ट ॾिनी वञे। हुन चयो त पुलिस पारां फ़रियाद वक़्त सिर न वठण ऐं जांच में सुस्ती सबबि पिणु आपघात जा वाक़िआ पेश अचनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk